नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त पूरे मुल्क जीअं योम दिफ़ा 6 सेप्टेम्बर ते मुनासिबत सां गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल आज़ाद पर झंडो में वणकारी मुहिम जे सिलसिले में हिकु शानदार तक़रीब थी गुज़री, जंहिंमें DFO मटियारी आबिद रिंद, AC सईदाबाद सैयद अम्मार हैदरी रिज़वी, चेयरमैन टाउन कमेटी न्यू सईदाबाद हाजी अज़ीज़ अहमद राव, हेड मास्टर रियाज़ काका, फॉरेस्ट ऑफिसर मुकेश कुमार, NCHD मटियारी जे GM नूर, राजड़ दानिश, रज़ाक उमरानी, सिविल सोसाइटी जे अब्दुल वाहिद उमरानी, वकार लाखो, इम्तियाज़ मेमण, काउंसलर अब्दुल फतेह मेमण, किशन लाल ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मुक़ररीन तक़रीरूं कंदे चयो है त माहौलियाती गदिलाइण खे ख़त्म करण लाइ अहम हैसियत रखनि था। हिकु माण्हू खे हिकु बूटो पोखे धरती खे सरसब्ज़ ऐं शादाब बणाइण घुर्जे। हिन चयो है त वण कुदरती नेमत, इन नेमत जी हिफ़ाज़त करण ऐं पाण ते बि फ़र्ज़ आइद थिए थो। अॼु असां अहद करियूं था त पंहिंजे पोखियल बूटे सां दोस्ती रखूं, इन बूटनि जी पालना पंहिंजे इंसानी दोस्त वांगुरु कयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।